नाज़िम, खैरपुर भरसा रोड़ी केनाल में बुॾी वियल ॿारड़ी जो 7 ॾींहंनि खां पोइ लाश मिली वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाईंदो आहे मेराठ जो रिपोर्टर हरीश कुमार। जी हरीश, इन हवाले सां तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ समंग भरसां रोड़ी केनाल में पेर तिरकण सबबि ॿुॾी फौत थी वियल 4 साला मासूम निंगरी सूअं धी वाहिद बख़्श शेख जो लाश 7 ॾींहं बाद टंडरो मस्ती भरसां रोड़ी केनाल मां हथ आयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 7 ॾींहं अॻु खैरपुर भरसां ॻोठ समंग जा रवासी 2 ॿारड़ा हुया, जंहिंमें 3 साला नींगर अब्दुल्ला पुट अब्दुल हकीम शेख ऐं 4 साला नींगरी सूंहंदी वाहिद बख़्श शेख रोड़ी केनाल जे कप ते गर्मी सबबि मुंहुं धोइण विया हुआ। पेर तिरकण सबबि 2 ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया, जिन मां 3 साला मासूम नींगर अब्दुल्ला शेख जो लाश थॾे ते हथ अची वियो हो, जॾहिं त मासूम नींगरी जो लाश अॼु 7 ॾींहंनि बाद रोड़ी केनाल मां हथ आयो आहे। जी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ हरीश, तव्हांजी महिरबानी।